ओम शांति। ये दीदी मुंहिंजी तारीख़ 18/5/2024। मिठा मिठा वादर चवंदा मीठे मीठी ॿार। ज्ञान जी यात्रा में रहो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा। शुद्ध यादि आहे तलवार जी धार। इन में पंहिंजे पाण खे ठगणो न आहे। प्रश्न आहे ॿारनि खे कैरेक्टर सुधारण लाइ बाप कहिड़ो रास्तो ॿुधाईंदो। उत्तर आहे ॿार पंहिंजो सचो चार्ट रखो। चार्ट रखण सां ई कैरेक्टर सुधरंदा। ॾिसंदा कि सॼे ॾींहं में असांजो कैरेक्टर कहिड़ो रहियो। कंहिंखे दुख त न ॾिनो, फालतू ॻाल्हि त न कई। आत्मा सम्झी करे बाप खे केतिरो समय असां यादि कयो। केतिरनि खे आप समान ठाहियो अहिड़ो जो पोता में लॻंदो आहे उन्हनि जो कैरेक्टर सुधरंदो वेंदो। जो कंदो सो पाईंदो, न कंदो त पछताईंदो। बाबा चवंदा पंहिंजो चार्ट रखो। चार्ट रखण सां कैरेक्टर सुधरंदा। ॾिसणो आहे कि सॼे ॾींहं में असांजो कैरेक्टर कीअं रहियो। कंहिंखे दुख त न ॾिनो, फालतू ॻाल्हि त न कई। आत्मा सम्झी करे बाप खे केतिरो समय यादि कयो। केतिरनि खे आप समान ठाहियो अहिड़ो जो पोता में लॻंदा आहिनि उन्हनि जो कैरेक्टर सुधरंदो वेंदो आहे। जो कंदो सो पाईंदो, न कंदो त पछताईंदो। ओम शांति। रूहानी ॿार प्रति रूहानी बाप वेही सम्झाईंदा आहिनि। श्री हिते बाबा सम्मुख आहे न। ईअं न चईंदासीं कि सभी ॿार पंहिंजे स्वधर्म में रहंदा आहिनि ऐं बाप खे यादि कंदा आहिनि। किथे किथे बुद्धि ज़रूरु वेंदी आहे, उहो त हर हिकु पंहिंजे खे सम्झी सघंदो आहे। मूल ॻाल्हि आहे ही सितो प्रधान ठहिण जी। सो त यादि जी यात्रा जे सवाइ ठही न सघंदासीं। भल बाबा सुबुह में योग में वेहींदा आहिनि, ॿारनि खे खींचंदा आहिनि, कशिश कंदा आहिनि, नंबरवार खींचंदा आहिनि, यादि में शांति में रहंदा आहिनि, दुनिया खे बि भुलिजी वेंदा आहिनि। परंतु सुवालु आहे सॼे ॾींहं में छा कंदा आहियो। उहो त थी सुबुह में अधु घंटो यादि जी यात्रा जंहिंसां आत्मा पवित्र ठहींदी आहे, आयु वॾी थींदी आहे। परंतु सॼे ॾींहं में केतिरो यादि कंदा आहियो, केतिरो सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो। ईअं न बाबा त सभु कुझु ॼाणंदो आहे। केतिरो सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहिनि। ईअं न कि बाबा त सभु कुझु ॼाणंदो आहे। पंहिंजे दिलि सां पुछिणो आहे कि असां सॼे ॾींहं में छा कयो। ईअं न कि बाबा त सभु कुझु ॼाणंदा आहिनि। पंहिंजे दिलि खां पुछिणो आहे कि असां सॼे ॾींहं में छा कयो। पंहिंजे दिलि सां पुछिणो आहे कि असां सॼे ॾींहं में छा कयो। हाणे तव्हां ॿार चार्ट लिखंदा आहियो, कोई राइट लिखंदो आहे, कोई रॉन्ग लिखंदो आहे। सम्झंदा आहिनि असां त शिव बाबा जा ई साथ आहियूं, शिव बाबा खे यादि कंदा आहियूं। परंतु सचमुच यादि में हुयो बिल्कुलु साइलेंस में रहण सां पोइ इहा दुनिया बि भुलिजी वेंदी आहे। पंहिंजे खे ठगणो न आहे कि असां त शिव बाबा जी यादि में आहियूं। देह जा सभु धर्म भुलिजी वञणा खपनि। असांखे शिव बाबा कशिश करे सॼी दुनिया भुलाईंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बाप त कशिश कंदा आहिनि न। हाणे सभी आत्मायूं बाप खे यादि करे ॿियो कोई यादि न अचे। बाप सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बाप त कशिश कंदा आहिनि न। सभी आत्मायूं बाप खे यादि करे ॿियो कोई यादि न अचे। परंतु सचमुच यादि ईंदी आहे व न, उहो त ख़ुदि पोता में कढे। केतिरो असां बाबा खे सभु कुझु भुलिजी करे सिर्फ़ु बाबा ई यादि हुजे, ॿियो कोई बि यादि न हुजे। अहिड़ी यादि 8 घंटा खपनि, सिर्फ़ु 8 घंटा। जीअं आशिक़ माशूक़ जो मिसाल आहे न, इहा आशिक़ माशूक़ रूहानी आहे। ॻाल्हियूं ई न्यारियूं आहिनि। उहा जिस्मानी आहे, इहा रूहानी आहे। ॾिसणो आहे असां केतिरो समय दैवी गुण में रहिया आहियूं, केतिरो समय बाप जी सेवा में रहिया आहियूं, केतिरो समय असां दैवी गुणनि में रहिया आहियूं, केतिरो समय असां बाप जी यादि में रहिया आहियूं। पोइ ॿियनि खे बि यादि दिलाइ
आत्मा ते जो कट चढ़ल आहे उहा यादि जे बिग़ैर त उतरदी ई न। भक्तनि में अनेकनि खे यादि कंदा आहिनि या हिते यादि करिणो आहे हिकु बाप खे। भक्ति में त अनेकनि खे यादि कंदा आहिनि, हिते यादि करिणो आहे हिकु बाप खे यादि करिणो आहे। वो बि सभु कुझु भुलिजी करे। हुन समय असांखे कुझु बि बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं असांजी यादि सुठी हूंदी आहे न सभु, त आवाज़ बि न ईंदी, आवाज़ बि न ईंदी। असां आत्मा नंढी बिंदी आहियूं त बाबा बि नंढी बिंदी, ॾाढी ॾाढी सूक्ष्म आहे ऐं नॉलेज आहे वॾी। श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिणो आहे, विश्व जो मालिक ठहिणु कोई मासी जो घर थोरी आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे मियां मिठू सम्झी ठगी न करणी आहे। पंहिंजे पाण खां पुछो, सॼे ॾींहं में असां पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे केतिरो समय यादि कयो। त विश्व जो मालिक ठहिणु नंढी ॻाल्हि न आहे, मासी जो घर न आहे। पंहिंजे खां पुछो, सॼे ॾींहं में असां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे केतिरो यादि कयो जो असांजी कट निकिरे। केतिरनि खे असां आप समान ठाहे, इहे पोता में हर हिकु खे पाण वटि रखिणो आहे। जो कंदुसि सो पाईंदो, न कंदोसि त पछताईंदो। ॾिसणो आहे असांजा कैरेक्टर सॼे ॾींहं में कीअं रहिया, कंहिंखे दुख त न ॾिनो या फालतू ॻाल्हि त न कई। चाट रखण सां कैरेक्टर सुधरंदा आहिनि, चाट रखण सां कैरेक्टर सुधरंदा आहिनि। बाप त रास्तो ॿुधाईंदा आहिनि, बाप त असांखे रास्तो ॿुधाईंदा। आशिक़ माशूक़ हिक ॿिए खे यादि कंदा आहिनि, यादि कंदे ई उहो साम्हूं खड़ो थी वेंदो आहे। ॿ स्त्री फीमेल आहिनि त बि साक्षात्कार थी वेंदो आहे, ॿ पुरुष मेल आहिनि त बि साक्षात्कार थी वेंदो आहे। कोई मित्र भाई सां बि कोई मित्र भाई सां बि ॾाढा तिखा हूंदा आहिनि। मित्रनि जो आपस में एतिरो लव थी वेंदो आहे जो भाइयुनि सां बि न थिए। हिक ॿ खे ॾाढो सुठो प्यार सां उठाए वठंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिक ॿ खे ॾाढो प्यार सां उठाए वठंदा आहिनि। बाबा त अनुभवी आहे त सवेरे में बाप जास्ती कशिश कंदो आहे। चुंबक आहे न एवर प्योर त उहा खींचंदो आहे। बाप त बेहद जो आहे न, सम्झंदा आहिनि इहे त ॾाढा लवली ॿार आहिनि, ॾाढो ज़ोर सां कशिश कंदा आहिनि, परंतु इहे यादि जी यात्रा ॾाढी ज़रूरी आहे। ॾाढा किथे बि वेंदा आहियो, मुसाफ़िरी कंदा आहियो, उथंदे वेंदे खाईंदे यादि करे सघंदा आहियो। आशिक़ माशूक़ किथे बि यादि कंदा आहिनि, इहे बि ईअं ई आहे। बाप खे यादि त करिणो ई आहे, न त विक्रम विनाश कीअं थींदा। ॿियो कोई उपाय न आहे, हीअ ॾाढी महीन आहे। तलवार जी धार सां हलणो हूंदो आहे। यादि आहे तलवार जी धार, घड़ी घड़ी चईंदा आहिनि यादि भुलिजी वेंदी आहे। यादि आहे तलवार जी धार, घड़ी घड़ी चईंदा आहिनि की बाबा जी यादि भुलिजी वेंदी आहे। तलवार छो चईंदा आहिनि, छो जी इन्हनि सां पाप कटिजंदा, तव्हां पावन ठहींदव न। बाबा जी यादि सां ई असांजा पाप कटिजंदा आहिनि, असां पावन ठहींदा आहियूं। इन करे यादि खे तलवार जी धार चइबो आहे। इहो ॾाढो नाज़ुक आहे। जीअं उहो माण्हू आग सां पार कंदा आहिनि, तव्हांजो पोइ बुद्धि योग हली वेंदो आहे बाप वटि। असांजो पोइ बुद्धि योग हली वेंदो आहे बाप वटि। बाप आया आहिनि हिते असांखे वरसो ॾींदा आहिनि। असांजो बुद्धि योग काॾे हली वेंदो, बाप वटि। उहो माण्हू त आग सां पार थींदा आहिनि। बाप आया आहिनि त हिते यादि अग्नि जो कमु कंदी आहे। बाप आया आहिनि हिते असांखे वरसो ॾींदा आहिनि। मथे में न आहिनि, हिते आया आहिनि। चईंदा आहिनि साधारण तन में ईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाप मथां खां हेठि आया आहिनि। चैतन्य हीरो आहे, हिन डिॿी में वेठो आहे। सिर्फ़ु हिन में ख़ुशि न थियणो आहे की असां बाबा सां गॾु वेठा आहियूं। इहे त बाबा ॼाणंदा आहिनि, ॾाढी कशिश कंदा आहिनि, परंतु इहे त थियो अधु पोणो घंटो। बाक़ी सॼो ॾींहुं त वेस्ट गवायो त हिन सां फ़ाइदो छा।
ॿारनि खे पंहिंजे चार्ट जो ओनो रखिणो आहे। ईअं न असां त भाषण करे सघंदा आहियूं, चार्ट रखण जी असांखे छा दरकार। हीअ भूल न करणी आहे। ॿारनि खे पंहिंजो चार्ट जो ओनो रखिणो आहे। ईअं न की असां त भाषण करे सघंदा आहियूं, चार्ट रखण जी असांखे छा दरकार। हीअ भूल न करणी आहे। महारथनि खे बि चार्ट रखिणो आहे। महारथी ॾाढा न आहिनि, गिने चुने ई आहिनि। ॾाढनि जे नाम रूप आदि में ॾाढो टाइम वेस्ट थी वेंदो आहे। मंज़िल ॾाढी ऊची आहे। बाप सभु कुझु सम्झाए ॾींदा आहिनि जो स्टूडेंट अहिड़ो न सम्झे की बाबा फलानी पॉइंट न सम्झाए। बाबा असांखे सभु कुझु सम्झाए ॾींदा आहिनि। हीअ मुख्य आहे यादि ऐं सृष्टि चक्र जी नॉलेज। हिन सृष्टि चक्र जे 84 जन्मनि खे त कोई ॼाणंदो ई न आहे सिवाइ तव्हां ॿारनि जे। हिन सृष्टि चक्र जे 84 जन्मनि खे त कोई ॼाणंदो ई न आहे सिवाइ असां ॿारनि जे। वैराग्य बि तव्हांखे ईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे हिन मृत्यु लोक में रहण जो न आहे। वञण खां पहिरियों पवित्र ज़रूरु ठहिणो आहे ताकी असांखे कोई सज़ा न खाइणी पए। दैवी गुण बि ज़रूरु धारण करणा आहिनि ताकी असांखे स्वर्ग में उच्च पद मिले। नंबरवार माला में पिरोइणो आहे, पोइ नंबरवार राजधानी में अचिणो आहे, पोइ नंबरवार असांजी पूजा बि थींदी आहे। अनेक देवी देवताउनि जी पूजा थींदी आहे। छा नाम रखंदा आहिनि। चंडिका देवी जो बि मेलो लॻंदो आहे। जो रजिस्टर न रखंदा आहिनि, सुधरंदा न आहिनि, त हुनखे चइबो आहे हीअ त चंडिका आहे। ॾिसो अहिड़ी छुटी बाबा जी त ठही, बाबा खे बाबा त चई, ॿुधंदा ई न आहिनि, मञंदा ई न आहिनि। इहे पोइ बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। पुरुषार्थ न कंदा त बाप चईंदा इहे त बाप खे बि मञण वारा न आहिनि, पद कम थी वेंदो आहे। इन करे बाप चईंदा आहिनि पंहिंजे ते ॾाढी नज़र रखणी आहे असांखे। इन करे बाप चईंदा आहिनि पंहिंजे ते ॾाढी नज़र रखणी आहे। बाबा सवेरे अची करे केतिरी महिनत कराईंदा आहिनि यादि जी यात्रा जी। त पंहिंजी ते सॼो ॾींहुं हाणे इहो ई मुख्य असांजो धंधो आहे। पंहिंजे ते महिनत करो, पंहिंजे खे चेक करो। हीअ ॾाढी भारी मंज़िल आहे। नॉलेज खे त सस्ती सब्जेक्ट चईंदासीं। 84 जो चकर यादि करणु वॾी ॻाल्हि न आहे। बाक़ी सॼी भारी माल आहे यादि जी यात्रा, जंहिंमें ई फेल थी वेंदा आहिनि। तव्हांजी युद्ध बि हिन में आहे। तव्हां यादि कंदा आहियो, माया पिछाड़ ॾींदी आहे। नॉलेज में युद्ध जी ॻाल्हि न आहे, उहो त सोर्स ऑफ इनकम आहे। नॉलेज इज़ अ सोर्स ऑफ इनकम। इहे त पवित्र ठहिणो आहे। हिन में त हिकु बि वेस्ट संकल्प बुद्धि न वञे हेॾे होॾे। संस्कार स्वभाव हिकदमि बाप समान। कोई बि संकल्प असांजो वेस्ट न वञे, बोल वेस्ट न वञे, कर्म वेस्ट न वञे। कहिड़ी ऊची मंज़िल आहे। हीअ त पवित्र ठहिणो आहे। इन करे बाप खे सॾु कंदा आहिनि की अची करे पतित खां पावन ठाहियो, न ईअं न की अची करे पढ़ायो असांखे। ईअं न की अची करे पढ़ायो, चईंदा आहिनि पावन ठाहियो। त इहे सभु पॉइंट्स बुद्धि में रखणी आहे। पूरो राजयोगी ठहिणो आहे। चईंदा अची करे बाबा पावन ठाहियो। इहे त पॉइंट बुद्धि में रखणी आहे। पूरो राजयोगी ठहिणो आहे। नॉलेज त ॾाढी सिंपल आहे। सिर्फ़ु युक्ति सां सम्झाइणो हूंदो आहे। ज़बान में मिठास बि खपे। तव्हांखे इहो ज्ञान मिलंदो आहे, उहो बि कर्मनि अनुसार ई चईंदासीं। असांखे ज्ञान मिलंदो आहे, उहो बि कर्मनि अनुसार ई चईंदासीं। शुरू खां वठी करे भक्ति कई आहे त इहे सुठे कर्म कया आहिनि। इन करे शिव बाबा बि सुठी रीति वेही करे सम्झाईंदा आहिनि। त ॾिसो इहो असांजो भक्ति जो ई फल आहे न। अगरि असांखे ज्ञान सुठी रीति सम्झ में थो अचे, बाबा जी यादि सुठी आहे, त शुरू खां ई असां भक्ति कई आहे, सुठा कर्म कया आहिनि। हिन करे शिव बाबा बि सुठी तरह वेही सम्झाईंदा आहिनि। जेतिरो जास्ती भक्ति कई हूंदी, शिव बाबा राज़ी थियो हूंदो त हाणे बि ज्ञान जल्दी उठाईंदा। महारथियुनि जी बुद्धि में पॉइंट्स हूंदियूं।
महारथियुनि जी ॿुधी में पॉइंट्स हूंदियूं आहिनि, लिखंदा रहनि त सुठी सुठी पॉइंट्स अलॻि अलॻि कंदा रहंदा, पॉइंट्स जो वज़न करनि, परंतु अहिड़ी महिनत कोई कंदो न आहे। मुश्किल कोई नोट्स रखंदो हूंदो ऐं सुठी पॉइंट्स कढी करे अलॻि रखंदो हूंदो। बाबा हमेशह चवंदा आहिनि भाषण करण खां पहिरियों लिखो पोइ जांच करो। अहिड़ी महिनत कंदा न आहिनि, सभु पॉइंट्स कंहिंखे यादि न रहंदियूं आहिनि। बैरिस्टर माण्हू बि पॉइंट्स नोट कंदा आहिनि डायरी में। इन तव्हांखे त ॾाढो ज़रूरी आहे, टॉपिक्स लिखी करे पोइ पढ़णो खपे, करेक्शन करिणो खपे। एतिरी महिनत न कंदा आहिनि त उछल न खाईंदा आहिनि। तव्हांजो बुद्धि इहो ॿियो तरफ़ भॼंदो रहंदो आहे। ॾाढा थोरा आहिनि जो सरलता सां हलंदा आहिनि। सर्विस बग़ैर ॿियो कुझु बि बुद्धि में रहंदो न आहे। माला में अचिणो आहे त महिनत करणी आहे। बाप त मत ॾींदा आहिनि, पोइ दिलि सां लॻंदी आहे न। यादि न त उहा ख़ुदि ॼाणे, यादि न त उहो ख़ुदि ॼाणे। भल धंधो दौरी आदि करो, परंतु डायरी त सिधा पॉकेट में हुजणी खपे नोट करण लाइ। सभिनि खां जास्ती तव्हांखे नोट करिणो खपे। अलबेला रहंदा आहिनि, पंहिंजे खे मियां मिठू सम्झंदा आहिनि त माया बि घटि न आहे। गुस्सो लॻाईंदी रहंदी आहे। लक्ष्मी नारायण ठहिण कोई मासी जो घर थोरी आहे। वॾी राजधानी स्थापना थिए थी, कोटनि में कोई निकिरंदो। बाबा बि सवेरे 2 बजे उथी करे लिखंदा हुया, पोइ पढ़ंदा हुया। पॉइंट्स भुलिजी वेंदी हुई, पोइ वेही ॾिसंदा हुया तव्हांखे सम्झाइण लाइ। बाबा बि सवेरे 2 बजे उथी करे लिखंदा हुया, पोइ पढ़ंदा हुया। पॉइंट्स भुलिजी वेंदी, पोइ वेही ॾिसंदा हुया। श्री बाबा खे सम्झाइणो हुयो त सम्झाइबो आहे कि इहा यादि जी यात्रा छा आहे, छा चइबो आहे कर्मातीत अवस्था। त सम्झाइबो आहे कि यादि जी यात्रा किथे आहे। चइबो आहे कर्मातीत अवस्था। मुफ़्त में कंहिंजी बड़ाई न करणी आहे, ॾाढी महिनत आहे, कर्म भोग थींदो आहे न। मुफ़्त में कंहिंजी बड़ाई न करणी आहे, ॾाढी महिनत आहे, कर्म भोग थींदो आहे, यादि करिणो पवंदो आहे। अच्छा सम्झो मुरली ब्रह्मा न शिव बाबा हलाईंदा आहिनि। ॿारनि खे सदैव सम्झाईंदा आहिनि कि शिव बाबा ई तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। कॾहिं विच में इहा ॿार बि ॻाल्हाए वठंदो आहे। ॿारनि खे सदैव सम्झाईंदा आहिनि कि शिव बाबा ई असांखे ॿुधाइनि था। तव्हां ॿुधाईंदा, शिव बाबा ई तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। कॾहिं विच में इहा बच्चा मतिलबु ब्रह्मा बाबा बि ॻाल्हाए वठंदा आहिनि। बाबा त बिल्कुलु एक्यूरेट चवंदा आहिनि। इन्हनि जो त सॼो ॾींहुं ख़्यालात रहणो हूंदो आहे। कई ॿारनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ॿार नाम रूप में फसी चलायमान थी वेंदा आहिनि। ब्रह्मा बाबा जो त सॼो ॾींहुं ख़्यालात हलंदा आहिनि न, कई ॿारनि जी त रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ॿार नाम रूप में फसी चलायमान थी वेंदा आहिनि। ढेर ॿारनि जा ख़्यालात रहंदा आहिनि। ॿारनि जे लाइ मकान ठाहिणो आहे, इहो प्रबंध करिणो आहे। इहो त सभु ड्रामा में आहे। बाबा जो बि ड्रामा, इन्हनि जो बि ड्रामा, तव्हांजो बि ड्रामा। ड्रामा बग़ैर कोई चीज़ थींदी न आहे। सेकेंड ड्रामा हलंदो रहंदो आहे। ड्रामा खे यादि करण सां ई हिलंदा न। ड्रामा खे यादि करण सां ई हिलंदा न। अचल अॾोस थीरियम रहंदा, तूफ़ान त ॾाढा ईंदा। कई ॿार सच न ॿुधाईंदा आहिनि, सुपिन बि ढेर ईंदा आहिनि। माया जेका पहिरों न ईंदा हुया, जंहिंखे पहिरों न ईंदा हुया, उन्हनि खे बि ईंदा। बाप सम्झी वेंदा आहिनि ॿारनि जो वरसो पाइण लाइ यादि में महिनत। बाप सम्झी वेंदा आहिनि ॿारनि खे वरसो पाइण लाइ यादि में महिनत करणी पवंदी आहे। कोई महिनत कंदे कंदे न थकिजी पवंदा आहिनि। मंज़िल ॾाढी भारी आहे। 21 पीढ़ी विश्व जो मालिक ठहिणो आहे, त महिनत बि करणी पए। लवली बाप खे यादि करिणो पए। दिलि में रहंदो आहे बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि।
अहिड़े बाप खे त घड़ी घड़ी यादि करणो खपे। सभिनि खां प्यारो बाबा आहिनि। इहे बाबा त कमाल कंदा आहिनि। सभिनि खां प्यारो त बाबा आहे। इहे बाबा त कमाल कंदा आहिनि। विश्व जी नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा 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 चई करे अंदरि में महिमा ॻाइणी खपे। जो यादि कंदा हूंदा उन्हनि खे बाप जी कशिश थींदी हूंदी। हिते ईंदा ई आहिनि बाप सां रिफ्रेश थियणु। त बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार गफ़लत न करणी आहे। बाबा ॾिसंदा आहिनि सभी सेंटर सां ईंदा आहिनि। ॾिसंदो आहियां पुछंदो आहियां के प्रकार जी ख़ुशी आहे। बाबा जांच त कंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि मिठे ॿार गफ़लत न करो। बाबा ॾिसंदा आहिनि सभी सेंटर्स खां ईंदा आहिनि। ॾिसंदो आहियां पुछंदो आहियां के प्रकार जी ख़ुशी आहे। बाबा जांच त कंदा रहंदा आहिनि। शिकल सां बि ॾिसंदा आहिनि बाबा सां केतिरो लव आहे। शकल सां बि ॾिसंदा आहिनि बाबा सां केतिरो लव आहे। बाबा जे साम्हूं ईंदा आहिनि त बाप कशिश कंदा आहिनि। बाबा जे साम्हूं ईंदा आहिनि त बाबा बि उन्हनि खे कशिश कंदा आहिनि। शकल सां बि ॾिसंदा आहिनि कि बाबा खे केतिरो लव कंदा आहिनि। हिते वेठे वेठे सभु भुलिजी वेंदा आहिनि। बाबा बग़ैर कुझु बि न आहे। सॼी दुनिया खे भुलिजो न। उहा वस ॾाढी मिठी अलौकिक हूंदी आहे न। बाप जी यादि में अची करे वेहींदा आहिनि त प्रेम जा आंसू बि ईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि आंसू ईंदा आहिनि परंतु भक्ति मार्ग अलॻि आहे। ज्ञान मार्ग अलॻि आहे। इहा आहे सचे बाप सां गॾु सचो प्रेम। सचे बाप सां गॾु असांजो सचो प्रेम आहे। हितां जी ॻाल्हि ई न्यारी आहे। हिते तव्हां शिव बाबा वटि ईंदा आहियो ज़रूरु रथ ते सवार हूंदा न। हिते असां शिव बाबा वटि ईंदा आहियूं ज़रूरु रथ ते सवार हूंदो न शिव बाबा। बग़ैर शरीर आत्माउनि खे किथे मिली सघंदी आहे। बग़ैर शरीर आत्माऊं त हुते मिली सघंदियूं आहिनि परम धाम में। हिते त सभु शरीरधारी आहिनि न। हिते त बाबा सां गॾु शरीर सां मिलणो हूंदो आहे न। ॼाणंदा आहिनि इहे बाप दादा आहिनि त बाप खे यादि करणो पए। ॾाढो प्यार सां बाबा जी महिमा करणी खपे। बाबा असांखे छा ॾींदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि कि बाप जी यादि में त प्रेम जा आंसू अचणु खपनि। भक्ति मार्ग में बि ईंदा आहिनि परंतु भक्ति अलॻि आहे ज्ञान अलॻि आहे। इहे सचे बाप सां गॾु सचो प्रेम आहे। हितां जी ॻाल्हि ई न्यारी आहे। परमधाम में त असां आत्माऊं रहंदियूं आहिनि। हिते त शरीरधारी शरीर में अची करे मिलणो पए। ॼाणंदा आहिनि इहे बाप दादा आहिनि त बाप खे यादि करणो पए। ॾाढो प्यार सां महिमा करणी पए। बाबा असांखे छा ॾींदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा आहिनि असांखे हिन जंगल सां वापसि वठी वञण लाइ। मंगलम भगवान विष्णु चइबो आहे न। सभिनि जो मंगल करण वारो सभिनि जो कल्याण सभिनि जो मंगल करण वारो सभिनि जो कल्याण थींदो आहे न। हिकु ई बाप आहे जो उन्हनि खे यादि करिणो आहे। हिकु ई बाप आहे त अहिड़े बाप खे असांखे यादि करिणो आहे। असां छो न कंहिंजो कल्याण करे सघंदा आहियूं। ज़रूरु कोई खामी आहे। अगरि असां कंहिंजो कल्याण नथा करे सघूं त ज़रूरु कोई खामी आहे। बाप चवंदा आहिनि यादि जो जोहर न आहे इन करे वाणी में बि कशिश न थींदी आहे। यादि जो जोहर न आहे इन करे वाणी में बि कशिश न थींदी आहे। इहे बि ड्रामा आहे न। इहे पोइ सुठी रीति जोहर धारण करो। हाणे सुठी रीति जोहर धारण करो। यादि जी यात्रा ई मुश्किल आहे। असां भाई खे ज्ञान ॾींदा आहियूं। असां हिन आत्मा भाई खे ज्ञान ॾींदा आहियूं। बाप जो परिचय ॾींदा आहियूं। बाप सां वरसो पाइणो आहे। असां भाई खे ज्ञान ॾींदा आहियूं। बाप जो परिचय ॾींदा आहियूं। बाप सां वरसो पाइणो आहे न।
बाबा फील कंदा आहिनि, घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप त सभिनि खे बार सम्झंदा आहिनि न। बाबा फील कंदा आहिनि, घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप त सभिनि खे बार सम्झंदा, तॾहिं त बार बार चईंदा आहिनि न कि बाप त सभिनि जो आहे, इहो बाप त सभिनि जो आहे, वंडरफुल पार्ट इन्हनि जो आहे। बाबा फील कंदा आहिनि कि ॿार घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप त सभिनि खे ॿार सम्झंदा आहिनि, तॾहिं त बाबा घड़ी घड़ी बार चईंदा आहिनि न। हीअ बाप त सभिनि जो आहे, वंडरफुल पार्ट आहे इन जो। ॾाढा थोरा ॿार सम्झंदा आहिनि कि अक्षर कंहिंजा आहिनि न, ॾाढा ॿार थोरा सम्झंदा आहिनि कि अक्षर कंहिंजा आहिनि। बाबा असांखे बार था ॾियनि। बाबा त बार चईंदा, आयो ई आहियां ॿारनि खे वरसो ॾियणु। बाबा सभु ॿुधाए ॾींदा आहिनि, ॿारनि सां कमु मूंखे वठिणो ई आहे। बाबा सभु ॿुधाए ॾींदा आहिनि, ॿारनि खां कमु मूंखे वठिणो ई आहे। त बाबा चईंदा आहिनि, इहे वंडरफुल चटपटी नॉलेज आहे, इहे वंडरफुल चटपटी नॉलेज आहे। इहे नॉलेज अटपटी ऐं खटपटी बि आहे। वैकुंठ जो मालिक ठहिण जे लाइ नॉलेज बि अहिड़ी खपे। त ॾिसो, बाबा असांखे अटपटी चटपटी खटपटी नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। इहा वंडरफुल नॉलेज आहे। बाबा सभु ॿुधाए ॾींदा आहिनि। अच्छा, हर हिक खे बाप खे यादि करिणो आहे, दैवी गुण धारण करिणो आहे, मुख सां गॾु ई उल्टा सुल्टा अक्षर न चइणा आहिनि, प्यार सां ई सभिनि सां कमु करिणो आहे। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सवेरे सवेरे एकांत में वेही प्रेम सां बाप खे यादि करिणो आहे। सॼी दुनिया खे भुलिजी वञिणो आहे असांखे। ॿियो आहे, बाप समान सभिनि जो कल्याणकारी ठहिणो आहे, खामियूं कढी ॾियणियूं आहिनि। पंहिंजे मथां ॾाढी नज़र रखणी आहे असांखे पंहिंजे मथां ॾाढी नज़र रखणी आहे। पंहिंजो रजिस्टर स्वयं ई ॾिसणो आहे। वरदान, सर्व प्राप्ति जे खज़ाने खे स्मृति स्वरूप ठही कार्य में लॻाइण वारा सदा संतुष्ट आत्मा ठहूं। संगम युग जो विशेष वरदान आहे संतुष्टता जो बीज आहे सर्व प्राप्ति। बाबा सां असांखे सर्व प्राप्तियूं आहिनि त जीवन में असां सदा संतुष्ट आहियूं। असंतुष्टता जो बीज स्थूल व सूक्ष्म अप्राप्ति हूंदी आहे। ब्राह्मणनि जो गायन आहे, अप्राप्ति न कोई असां अप्राप्त न कोई वस्तु ब्राह्मणनि जे खज़ाने में। सभी ॿारनि जो हिकु द्वारा हिकु जहिड़ो, सभी ॿारनि खे हिकु द्वारा हिकु जहिड़ो अखुट खज़ानो मिलंदो आहे। सिर्फ़ु हुन प्राप्त हुए खज़ाने खे हर समय कार्य में लॻायो, अर्थात स्मृति स्वरूप ठहो। हुन कार्य खे हमेशा, हुन खज़ाने खे हमेशा हर समय कार्य में लॻायो, अर्थात स्मृति स्वरूप ठहो। बेहद जी प्राप्ति खे हद में परिवर्तन न करो त सदा संतुष्ट रहंदा। स्लोगन आहे, जाते निश्चय आहे हुते विजय जी दर, जे तक़दीर जी लकीर मस्तक ते आहे ही। जाते निश्चय आहे हुते विजय जी तक़दीर जी लकीर मस्तक ते आहे ही। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।